अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में बलिकार ख़बरों सां शेयर कंदा हलूं। बलदियाती इलेक्शन के हवाले से यूसी मिशन ते JUI जे उम्मीदवार वार्ड 1 जे सिंध जे मशहूर नायब कवां हाफ़िज़ मोहम्मद सोरा मंगरे मिशन वडी न्यूज़ नेटवर्क सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं। वालेकुम अस्सलाम ज़ोएब भाई, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे घुरायो। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे ऐं सॼी मिसण वारनि खे अल्लाह पाक ख़ुशि रखे। पूरी यूसी मिसण जे अंदरि जेके दोस्त मिलिया आहिनि उन्हनि मोहबतूं ॾिननि, अल्लाह जी रहमत उन्हनि जे मथां हुजनि। असां पंहिंजी हिकिड़ी महिनत करे रहिया आहियूं, कोशिशि करे रहिया आहियूं ऐं जेके बि उम्मीदवार बीठा हूंदा आहिनि उहे इन जी महिनत कोशिशि सां बीठा हूंदा आहिनि यार असीं घटे करे आवाम जी ख़िदमत कंदासीं। पर चूंडियल नुमाइंदा जेके गुज़री चुका उन्हनि जी बि तव्हांखे ख़िदमतूं ॾिठियूं हूंदियूं जो मिसण जी कहिड़ी पोजीशन लॻी पई आहे। कई ॻोठ तव्हांखे अहिड़ा मिलंदा, असां वर्क कयासीं, ॻोठनि जे अंदरि वियासीं, अञा रोड रस्ता बि उते ठहियलु कोन्हे का। अहिड़ी बरसाति जे मौसम जे अंदरि गप गारा लॻा पिया आहिनि। उन्हनि जॻहनि ते जेॾीमहिल असांजा मेंबर ऐं असीं पुॻासीं, असांजा उम्मीदवार जेॾीमहिल पुॻा, उन्हनि माण्हुनि जे अंदरि हिकिड़ी ख़ुशी जी लहर आई त यार तव्हीं माण्हू असां वटि आया, असां ग़रीबनि जी हिकिड़ी इज़त वधी आहे। असां जमियत उलमा इस्लाम जे बीहण जे करे हिकु ग़रीब वोटर जी इज़त इहा वधी आहे त जिते माण्हू वॾा उम्मीदवार जेके वॾा माण्हू बीहंदा आहिनि उहे कोन था पहुचनि, उते हिकिड़े ग़रीब जा ॿार जेके आहिनि पहुची विया आहिनि। इनशाला मिसण यूसी जे अंदरि जेके उम्मीदवार बीहारियल आहिनि, डिस्ट्रिक्ट ते मौलाना अयाज़ साहब मंगरियो आहे, इनशाला कामयाबु थींदो। यूसी चेयरमैन ते आहे हाफ़िज़ मौलाना बशीर खोसू साहब आहे। इनशाला अल्लाह कंदो त 24 तारीख़ ते शाम जो टाइम ते शुक्राने जा सजदा अदा कंदासीं। अल्लाह पाक सभिनी खे कामयाबु कंदो। असांजी कामयाबी मिसण वारनि जी कामयाबी आहे, उलमा जी कामयाबी मिसण वारनि जी कामयाबी आहे। सभिनी माण्हुनि बहितरीनु मोट ॾिनी आहे, ख़िदमत जे जज़्बे सां निकिता आहियूं त मन अल्लाह रब्बुल आलमीन असांखे इहो ख़िदमत वारो कमु बि अल्लाह पाक वठे। जज़ाक अल्लाह, वॾियूं महिरबानियूं तमामु मिसण वारियूं। अस्सलाम वालेकुम, जज़ाक अल्लाह।